केड़ा हाल बच्चे ख़त्म थी हैं। अस्सलाम वालेकुम। अज है अंगारो डेट केड़ी सुना 22 दिसंबर। ज़िंदगी जो कार व्यवहार जारी है। सुबह जा थिया 9:15 कम वारी मासी आई कम थी करे अज इन बेहन से मुझे मुँह ॾियणो आहे बाक़ायदा। ये तकरीबन 4-5 किलो बिह आहिनि मां पंहिंजी भेण खे चयो एॾा छो वठी आई तूं। मां छो त हिकु दफ़ो मां फ्रीज़ कया बिह उन खां पोइ जॾहिं मां उन्हनि खे डीप फ्रॉस्ट कयो त उहे उन्हनि जी शिकिल ईअं थी वई जीअं कमंद चॿाड़े पोइ छा बचंदो आहे उहे बिह हुया। त मुंहिंजी भेण चयो त ईअं नाहे करिणो इन्हनि खे फ्रीज़ कर जंहिं बि शेप में कटे ऐं पोइ जॾहिं पचाइणा हुजनि त उहे फ्रीज़ थियल ॻंढो जो ॻंढो उन ॿोड़ में विझणो आहे या पाणी में या जंहिंमें बि। सो हिन दफ़े मूंखे इहो तजुर्बो करिणो आहे। त अॼु त ॿाहिरि जो बि असांजो आहे इरादो वञण जो। ॾिसां थी त हिननि बिहनि खे हर हाल में अॼु साफ़ु करे कटे छिले बॉइल करिणो आहे। मंझंदि जो हिकिड़ो पचाइणो बि आहे। ॾिसो इहो कंदासीं। ऐं सुराण कम में मसरूफ़ आहे, मासी कम में मसरूफ़ आहे, सफ़ाई थी थिए घर जी। ऐं हुनखां सवाइ हिते नाश्ते जी तयारी आहे। मां नाश्तो करे वरितो आहे, बाक़ी अञा कुझु भाती रहियल आहिनि उहे कंदा। उनखां पोइ असां अॻियां कंटिन्यू कंदा वेंदासीं। टाइम थियो आहे 11। असां वञूं था ॿाहिरि। असांखे पहिरियों त मेट्रो ते कुझु कमु आहे, कुझु न कुझु ख़रीदारी करणी आहे उहा कंदासीं। उनखां पोइ केॾांहुं था वञूं ख़बर न आहे, पोइ ॾिठो वेंदो ऐं उहो बि मां तव्हां सां शेयर कंदमि इंशाल्लाह ज़रूरु। डायरेक्टर हुयो अगर मोबाइल को यूज करे वो लेफ्ट का हलाए चुप करे वो असांजो ट्रेवल भी जारी आहे ऐं असांजूं कचहरियूं बि जारियूं आहिनि। सो गाॾी में बि असां सभु इंजॉय था कयूं। फर्नीचर वग़ैरह सॼो उते जेको आहे त ठाराईंदा जेको माना हुनखे ऑर्डर ॾींदा। अक्सर करे ठेका तो ये संगत यारी में ना मिलन अक्सर ठेका सब बल्कि वो संगत यारी में मिला जी रेफ्रिजरेटर एयर कंडीशन आप जान तो तमा इनके टेंडर हिन आखिर कंदो अजो तारीख़ चयो हुयो असांखे सफ़ारी पार्क वठी हलो। मुंहिंजी मां ज़िंदगी में इहो कॾहिं न मां मरी करे बि न मां दुश्मन खे बि न वठी वेंदा आहियां। जो एॾो ख़राबु आहे का सफ़ा एॾी तव्हांखे ख़्वारी लॻंदी न मुंहं में मिटी ॿाहिरां त चङो लॻंदो आहे। अरे नंढे हूंदे त असांखे ख़ाली मामा ई टेनी वठी वेंदा ऐं नंढे हूंदे ॾाढो हसी त नंढे हूंदे तव्हां नंढा हूंदा हो न त तव्हांखे इहे शयूं वधीक मज़े जूं लॻंदियूं। साफ़ सुथरो बि हूंदो हुयो न, गंदगी न हुई न हुते। नयो नयो ठहियो नंढे हूंदे हर शइ सुठी हूंदी। फनलैंड बि सुठो हूंदो हैदराबाद वारो रानीबाग उहो त अञा बि सुठो आहे। हलो वारो जंहिंखे लॻे सुठो। यार जुड़े ते वेंदासीं न। इहो हाणे तव्हां जेको बहिरिया चकर हणो न ॾिसो इहो आहे न त फनलैंड आहे फनलैंड रानीबाग ये गवर्नमेंट जा प्रोजेक्ट्स आहिनि। हिते अगरि तव्हां चङो बनाओ चङियूं फैसिलिटीज़ ठाहियो असां अची विया आहियूं मेट्रो ते। बहिरिया आहे प्राइवेट 2000 रुपए तो एंट्री फीस तो वठे सम्झो एडवेंचर लैंड आहे। इशा खां पोइ मोटिया असां नंढे ॿार फी थोड़ी वधीक वठन थोड़ी फैसिलिटी केडी था देना गवर्नमेंट जेकी आहे थोड़ी फीस रखे छा थियो अथव 6000 आहे फीस जो। इहो त थियो फीस जो, बाक़ी छा कबो। 3000 न पिछड़ा पैसा न बाकी खाइण जा भाजी पेट में का पैसा नहीं है। ॾिसो अम्मा वीकडे ते अचण जो फ़ाइदो हाँ बिल्कुल 11 बजे आयो न माण्हू बंदा न बंदे दी ज़ात। मूंखे अंदर न वठी हलो। शॉपिंग असांजी थी वई आहे तक़रीबन। ऐं हिन पासे जेको आहे तारीख़ वठे थो सामान सुराण बीठी आहे ऐं मुंहिंजी भेणियूं पंहिंजी ख़रीदारी करण विया आहिनि ऐं मां हिते बीठी आहियां। हिते वीडियो भरण अलाउ कोन्हे पर मां पंहिंजी थी भरियां, इन करे थोड़ी हिम्मत कई अथमि।
ऐं मूंखे हितां ख़रीदारी करणु ॾाढो मज़ो ईंदो आहे। बैकग्राउंड तव्हां ॾिसी सघो था केॾो भरियल आहे ऐं एॾो वॾो मॉल, हर शइ फर्नीचर भी। मैं बात कर रही हूँ जी, मैं खुद अपनी बना रही हूँ। सो हिते वीडियो ठाहिण मना है। सो मूंखां पूछे तो तव्हां वीडियो बना रही, मुझे तो नहीं, मैं बात कर रही हूँ अपनी बना रही। तव्हां ॿुधी वठो हूंदो। तो बस ऑलमोस्ट असांजो हिसाब थो थिए, ट्रॉली असांजी भरिजे थी ऐं उनखां पोइ असां निकिरी वेंदासीं। मां ॿाहिरि निकिरी आई आहियां, अंदरि मुंहिंजो साथ में मुंहिंजे, हालांकि थधि आहे पर पोइ बि मास्क जेको आहे न तबाही थो ॾेई छॾे सफ़ा। हिते माशाल्लाह एॾो वॾो एरिया हूंदो आहे, हिते अची दिलि ख़ुशि थी वेंदी आहे मुंहिंजी हमेशह। ऐं तारिक ऐं सुराण आहिनि अलॻि अंदरि, उहे ईंदा पंहिंजो सामान खणी, छो त अञा थोरो टाइम पियो लॻे काउंटर ते, इन करे मां अॻु में ई अची वई आहियां। रस्तनि ते ॾिस एॾो सन्नाटो छो आहे? छो त वर्किंग डे आहे। अच्छा, हर को कम ही कार्य है ना हर को। ऐं असां कहिड़े रोड तां था गुज़रूं? शारा फैसल, ओ सॉरी, ये तो राशिद मिन्हास है। राशिद मिन्हास, शारा फैसल त न ईंदो। ये छा अलादीन पार्क आहे या छा आहे? हाँ, यस। अला झटका केॾा आहिनि? ये अलादीन पार्क का एक पवेलियन एंड क्लब आहे। हिते वियासीं न मुज़फ़्फ़र जे पुट जी सालगिरह, उहा ई चाहे। ये लेफ्ट और संडे बाजार आहे। अल्लाह तो पहिरीं लुॾे थी कैमरा भरिजे ई नथो। आप साथे आया पे हाँ असां तो साथे आया न न न तव्हां बि विया। अॼु घड़ी बाज़ार लॻल अॼु मंगल बाज़ार लॻल हुई। न न मां न आयो आहे। हुते लॻल हुई न असांजे पासे। सुभाणे मूंखे झटक हिन ते वठी ईंदे या जाती बाज़ार लॻंदी हुते। वेडनेसडे बाजार। पोइ अॼु हल, पर शाम में रश थी वेंदी ॾाढी। जी न मां त अॼु दुआ थी घुरां कम थिए दोस्त। मूंखे हाणे पोयां जो टेंशन न आहे। तो हाणे मता इंट्रोड्यूस एग्ज़ाम ॾींदो पोइ ईंदो। वो मिलीनियम मॉल रिकॉर्ड पे करणु चाहियां, साम्हूं वेन अची वई त मां रिकॉर्डिंग बंदि करे छॾी। सो नो एफबीआर इन ऐप में ना। ऐं असां शारा फैसल ते मुड़ंदासीं। बेचारा कोंडी आया हूं पर हिननि जे कमाल हाँ सुठी भित ठाही अथऊं। हाँ जॻह इहे हाँ, गाड़ियों का मां पर फ़ाइदो न आहे। घर में मथे मथे मैं हाँ हाँ ज़बरदस्त। जो मोकल का थे मार्क क्यों? केॾो प्यारो ऐं रिकॉर्ड ई न थियो, अॻियां गाॾियूं थियूं अची वञनि न। ॾाढी हसी इहो लाहौर में बि सुगंध रिकॉर्ड कयो हो। ज़बरदस्त पखी अचे पंहिंजा घरड़ा बि ठाहे था सघनि हिननि। हाँ वो आए पर वो सब मिल के मार्क क्यों? अच्छा मतिलब के ॿियनि हुजे बनो था जी एक ॾींहुं कम कयो न। तारिक लेफ्ट साइड ते इहो छा आहे? ये हाँ आर्मी जो कोई इलाको आहे। अच्छा राइट साइड ते आरी पब्लिक स्कूल ईंदो। अच्छा जाते तव्हां ॾाढो ड्रिगी भित ॾिसो न हलंदी वञे ऐं मुंहिंजे मथां ऐं सावक बि हुजे ॿाहिरां, सही ॻाल्हि आहे। साफ़ सुथरी हुजे, साई हुजे, कांटेदार हाँ ऐं मथां बाड़ लॻल हुजे, इन जो मतिलबु आहे त इहो उहो आर्मी जो। ऐं वरी तव्हां गेट ॾिसंदव त हे ॾिसो। Faisal for 10 शारी kilometers. फैज़ल शारा फैसल ते अची वियाऊं, पर हाणे रिकॉर्डिंग ॾाढी मुश्किल थी थिए छो त बार बार अॻियां गाॾियूं थियूं अची वञनि ऐं हिते ॿियो त कुझु अहिड़ा इलाइक़ा बि आहिनि जिते मूंखे फ़ोटो कढण या वीडियो भरणु अलाउ न आहे। या अज़ीम तर कराची, अॻ में इहो इश्तिहार हलंदो हो, देखो देखो इसका जलवा, ये है अज़ीम तर कराची। सो रोशननि जो शहर, हिन महिल सिज जी रोशनी आहे ऐं बसि हाणे रोड आहिनि, रस्ता आहिनि, माण्हू आहिनि। कंटिन्यू रिकॉर्ड नथी कयां छो त छा रिकॉर्ड कयां। सो ही बि यकीन कयो त अदी खालदा अबड़ो तव्हांजे लाइ थी मां इहा रिकॉर्डिंग कयां रस्तनि ऐं माण्हुनि जी। सो मूंखे उमेद आहे तव्हांखे पसंदि ईंदी आहे।
कंटिन्यू असां शायरा फैसल ते आहियूं। तव्हां हिते आयो त भली खाए वञो, तव्हांजी ज़रूरत में कल्ह त वरी जॻाई कर चीज कोई नहीं हुई। कराची हमेशह खां मुंहिंजो ख़्वाबनि जो शहर रहियो आहे। मां वेठी आहियां राइट साइड ते, इन लाइ मां राइट साइड घणो थी भरां। वापसी त भरे हा, वापसी ते वरी ॾिसूं आयशा भवानी स्कूल आहे। 4 साल लगातार मां हिन रोड तां गुज़री आहियां। ॾाढे नंढे हूंदे जॾहिं मां पंहिंजी पहिरीं जॉब कई त मां उहा कराची में कई। क्लिफ्टन ते घर हो ऐं PCHS में स्कूल हो। 4 साल लगातार हिन रोडनि ते मुंहिंजे कदमनि जा निशान हूंदा अञा ताईं। तो इहा ॻाल्हि आहे 1978 1978 में मां जॉब जॉइन कई, गवर्नमेंट जी जॉब, मुंहिंजी पहिरीं जॉब 18 सालनि जी उमिरि में। ऐं उन खां पोइ कहिड़ी बिल्डिंग आर्मी सिलेक्शन ऐं पोइ 4 साल जॉब करण खां पोइ शादी थी ऐं पोइ नौकिरी छॾे हली वियमि। सो बसि जेतिरो नसीबु हो हिते हिन स्कूल में कंदी रहियमि। त कंटिन्यू क्लिफ्टन खां शायरा फैसल नर्सरी जे साम्हूं स्कूल हूंदो, गवर्नमेंट स्कूल महमूदाबाद में। उते सो मां ॾाढो इंजॉय कयो। मुंहिंजो ज़िंदगी जो बहितरीनु हिसो हो। मुंहिंजी ज़िंदगी जी इब्तिदा हुई, मुंहिंजी प्रैक्टिकल लाइफ जी इब्तिदा हुई ऐं मां ॾाढो कुझु सिखियो। मुंहिंजो कॉन्फिडेंस इलाही वधियो ऐं उन कॉन्फिडेंस वधाइण में मुंहिंजे मामे जो वॾो हथु हो। ऐं अगरि मौक़ो मिलियो त मां पंहिंजे मामे जो इंटरव्यू वठी उहो बि ॾेखारींदमि। त जीअं बिल्डिंग ठहंदी आहे न, त उन बिल्डिंग में इलाही सारा कारीगर खपंदा हूंदा आहिनि। राज़ा, वाढा, लोहर, घणो कुझु, घणा कारीगर खपंदा आहिनि। सो ईअं मां जेका बिल्डिंग आहियां, मुंहिंजी तामीर में इलाही माण्हुनि जो हथु आहे। माउ पीउ खां अलावा बि ॿिया बि घणा ई आहिनि जिन जे करे मां जेको कुझु आहियां सो आहियां। त कोशिशि कंदमि त उहो बि तव्हां सां शेयर कयां। हीअ असां क्लिफ्टन जे तरफ़ था मुड़ूं। राइट साइड ते तव्हांजो मेट्रोपॉल ईंदो। हा, पुराणो मशहूरु होटल मेट्रोपोल होटल, जेको ईअं फना थियल आहे। अलाए पोइ हुनजो छा चकर आहे, कोई हिन जी मालिकी नथो करे। हालांकि एॾी हे आहे। मालिक आहिनि, हाणे हिनखे ट्राई करे चवंदा प्लाज़ा ठाहींदा। अच्छा, ठहण बि खपे। एॾो सेंटर आहे ऐं वरी एॾी ज़बरदस्त जाइ ते आहे इहा बिल्डिंग। हीअ क़दीम पारसिन जी बिल्डिंग आहे, लोटिया बिल्डिंग, अब्दुल्ला हारून रोड। हाणे असां हे मुड़िया आहियूं क्लिफ्टन ॾे। ऐं तारिक, हीअ बिल्डिंग हे कहिड़ी आहे जेका बाउंड्री ते हले गॾु राइट ते? हिते हा, फेरियर हॉल खे त भरिया न। हे आहे फेरियर हॉल। असांजी मां नंढी हूंदे खेॾंदी हिते, सही ॻाल्हि आहे। ऐं राइट साइड ते मैरियट होटल आहे। अमेरिकन एम्बेसी, तॾहिं मां तोखां पुछां पई। हा, अच्छा, बसि हर लेफ्ट राइट नथी करे सघां। SL बैंक अजीब। मूंखे हिननि रस्तनि ते ईंदे एॾी मोहबत फील थींदी आहे, छो त सॼी उमिरि खां नानाणा असांजा हिते रहंदा, डिफेंस क्लिफ्टन में। असां जॾहिं बि घुमण ईंदासीं मोकलनि में, अम्मा सां गॾु, बाबा सां गॾु, त हिते ईंदासीं। अब्दुल्ला हारून जो घर, उनजी भित थी है गॾु। हा, नो एंट्री, नो फेस मास्क, नो एंट्री। ये भी भरियो न राइट ते जेका बिल्डिंग है, पुराणो आर्किटेक्चर आहे सॼो। हा, हे बि पुराणी पारसिन जी बिल्डिंग आहे ऐं केॾी ख़ूबसूरत बिल्डिंग आहे। गैलरी जो जेको डिज़ाइन आहे न, ये उन ज़माने जो ट्रेडमार्क डिज़ाइन आहे। जो गैलरी जे ॿाहिरां बहितरीन बहितरीन।
ऐं इन बिल्डिंग जो को नालो वालो बि अथई तारे जीअं हुन ते जीअं हा हुन ते जीअं लोटिया बिल्डिंग लिखियल हो हिन जो कुझु आहे जेको मूंखे यादि नथो अचे हाणे मां विसरा तो मां ये असल में वो ईडीएफ पे पढ़ता रहता हूं दाऊद फैमिली जगह है वो पब्लिश करने भले च हाणे असां मथे चढ़ंदासीं क्लिफ्टन ब्रिज ते रात कुमा त गाड़ी हलूं अकेला भाई तो थी ना असां ब्रिज तां गुज़री रहिया आहियूं मां हिनखे राति जो मां त ॾिसूं था रामू मुंहिंजो देश मुंहिंजी प्यारी धरती मुंहिंजो प्यारो कराची सिंध जो दारुल हुकूमत हिनखे हिन तां गुज़रंदासीं त असां अक्सर काला मुमताज़ जे घर वेंदासीं हाणे काॾे था असां सभु हिकु पासे आहिनि सिंधी मुस्लिम वेंदासीं जॾहिं बि हेॾे न न सिंधी मुस्लिम वरी हेॾे कान न आहे अहिड़ी त कुझु हूंदी गुज़री उहो लाइ किथे गुज़री हुई? ईअं अहिड़ी हिकिड़ी माना ईंदी हुई न पुल न बाबा हा ब्लू कलर जाम ते मूंखे हिकिड़े गाने जी सुठो थो यादि अचनि ये तो वही जगह है गुज़रे थे हम जहाँ से सो हितां अलाए हज़ारे भेरा गुज़रिया हूंदासीं असां साम्हूं 3 तलवार आहिनि शोराहो मशहूरु मुंहिंजे पासे ॾांहुं ईंदो राइट साइड ॾांहुं ईंदो त मां ये पुरानी सदा सामू एचबीएल जी नई बिल्डिंग है कहिड़ी ग्रे वारी जेका मथे हां छो त एचबीएल पांजो जेको एचबीएल प्लाज़ा जो केस हारे वियो अच्छा हाणे एचबीएल जी उहा बिल्डिंग आहे हे आहे मशहूरु 3 तलवारनि जे पोयां ग्रे बिल्डिंग HBA जी नई बिल्डिंग पाण खे ॾिसंदियूं आहियो मां शॉपिंग कई हिन पासे आहे असांजो गल्फ शॉपिंग सेंटर जेॾो घणो असां नानाणे ईंदा हुआसीं ओॾो घणो असां हिन सेंटर में वेंदा हुआसीं अञा ताईं असांखे हितां शॉपिंग करण में मज़ो ईंदो आहे ॾाढी अवामी क़िस्म जी बाज़ार हर शइ थी मिले हिते ऐं इंतिहाई जेको आहे माना मुनासिब क़ीमतुनि ते क्लिफ्टन ते सस्तो मार्केट हैरत आहे तो माना सस्तो ईअं बि न आहे त हर भेरो मुफ़्त में थी मिलनि शयूं पर पोइ बि माना एॾियूं महांगियूं न आहिनि जहिड़ो एरिया महांगो आहे ऐं मां सम्झां थी असां पाकिस्तान में शवरमा पहिरियों दफ़ो हिते ई खाधोसीं ऐं इन मार्केट में हे अंडरपास आहे केपीटी अंडरपास हे अची वियासीं हेठां हा हे उहा जाइ आहे जेके बि मां पथर पेंट कया आहिनि उहे मां सभु हितां वठी वेंदी आहियां हाणे प्लांट्स वॾा थी विया आहिनि एरिया नज़र नथो अचे मूंखे पर पोयां हिते नर्सरी आहे ऐं पंहिंजो पॉट्स मिलंदा आहिनि हर साइज़ जा पथर मिलंदा आहिनि जेड़ा वॾा जहिड़ा नंढा हे 2 तलवार असां उन एरिया में आया हूं जिते शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जो घर आहे ओरिजिनल ऐं ज़बिस्टा हिते सुगंध पढ़ंदी हा ओरिजिनल ज़बिस्टा सही ॻाल्हि आहे माना असल में त हे ई आहे न कैंपस पोइ त ॿियनि शहरनि में पोइ खुलिया न सो हे आहे मेन क्लिफ्टन जिते भुट्टे साहब जो घर आहे पर उहो हुन में न आयो आहे मुंहिंजे कैमरा में ॿिए पासे आहे पर जाइ माना एरिया उहो ई आहे 70 क्लिफ्टन हे आहे 70 क्लिफ्टन ज़ुल्फ़कार अली भुट्टे जो पंहिंजो असली घर कराची आहे हा ऐं वरी हाणे हे ॿियो अंडरपास आहे क्लिफ्टन ते नओं जेको ठहियो काफ़ी साल थी विया अथसि हाणे त ऐं न सिर्फ़ु अदी खालदा जे लाइ बल्कि ॿिया व्यूअर्स जेके मुंहिंजे ॿाहिरनि मुल्कनि में रहनि था कुझु मिट माइट बि आहिनि उन्हनि में कुझु दोस्त आहिनि कुझु ॿियनि मुल्कनि जा मुंहिंजा फ्रेंड्स आहिनि उन्हनि सभिनीनि जे लाइ मां इहो रिकॉर्ड थी कयां हवा बंदर पर हवा बंदर जेको आहे ढकिजी वियो इहो बि हिते पारसिन जो ई ठहिरायल आहे पुराणो सुञाणप हूंदी क्लिफ्टन ते कंहिं ज़माने में असां हितां ईंदा हुआसीं त हवा बंदर सुञ में हूंदो हो ऐं हाणे एॾो विच में आहे जो नज़र बि नथो अचे हा जहांगीर कोठारी पार्क गुज़री वियो बहरहाल मिड़ई रिकॉर्डिंग त एॾी अचे कोन थी गाॾी बि हले थी लोॾा बि घणा आहिनि जेको करे थी सघां पोइ भरींदी थी वञा न हल बसि सुराण तोखे त हा ढाबे जी मानी
न बाबा मानी वाजी मां खाधी आहे मञण मुराद आहे ढाबा समोसा न ॾाढा सुठा तो मां चटोरी धीअ मुंहिंजी सुभाणे घर तां हलो बसि अॼु राति हिते तक गुज़ारियो रोलू रूह अची गॾु थिया आहिनि ऐं हे आहे बिलावल हाउस मशहूरु बसि छा चवां वधीक नथी ॻाल्हायां बसि हे बिलावल हाउस आहे बिलावल न बसि रिकॉर्ड तो थियल आहे केरु केरु ॿुधंदो त को मुंहिंजो पोयां न पइजी वञे हे असांजे हां ते हे असांजे हां ते गॾु हरूभरू एरिया विलारे भितियूं कढी कोट ठाहे अवाम जो पैसो अवाम जी प्रॉपर्टी केॾा पारू हे सो असां अची विया आहियूं बिलावल हाउस जे अपोज़िट मुंहिंजे भाउ जो घर आहे असां मुंहिंजे भाउ जे घर था वञूं ऐं हिते ई मां हिन ई एरिया में मां 1 साल फ्लैट में रही वई आहियां जेको तोहफ़ा मां वरी न ईंदमि हिते जाता मां चो पंहिंजो ब्लॉग उतां मां पंहिंजो यूट्यूब चैनल शुरू कयो उन फ्लैट मां पर हाणे असां अल्हम्दुलिल्लाह असां पंहिंजो घर वठी छॾियो आहे हिते असां हुन में ॾाढा सुखी आहियूं मुरझाए हुए फूलों की कसम इस देश में फिर न आऊँगा मालिक ने मुझे भेजा भी अगर मैं राहों में खो जाऊँगा आऊंगा भाई के घर जाऊँगा पर पंहिंजो न वठंदमि कॾहिं बि मां आई आहियां पंहिंजे भाउ जे घर बल्कि असां आया आहियूं सो पानी तैयार आहे अञा कुझु पचे थो कुझु पची वियो आहे दावत आहे ऐं हिते सभु ॿार बच्चा कचहरियूं था कनि सभु था मूंखे चवनि त तूं जेको आहे खाधे जो छो न वीडियो भरी आहे सो हाणे छा जी भरियां असां सभु खाई वियासीं हे आलू गोश्त पटाटा गोश्त ऐं मटर चांवर रायतो ऐं चिकन जी कढ़ाई हुई ऐं मानियूं हुयूं घर जूं पकल हिन में ऐं हिन में हुयो हिन में नान हुया बाज़ार जा सैलेड आहे ऐं कोल्ड ड्रिंक हुई जेका मां न पीती ॿियनि सभिनी पी छॾी ऐं माशाल्लाह कचहरी लॻी पई आहे मेलो मथो पियो आहे अल्हम्दुलिल्लाह ऐं भाउ जे घर अची खाइण पीअण जो ऐं सुख वठण जो ऐं भाइटनि सां मिलण जो त मज़ो ई हिकिड़ो अलॻि आहे ऐं ॿियो त घर हाणे नओं ठारायो अथई किचन अञा एक्टिव न थियो आहे छो त अञा हिन में कुझु कमु रहियल आहे ऐं नलका वलका सिंक जा न लॻा आहिनि तंहिंजे करे हिते नथो कमु थिए ॿाहिरि हिननि खे एक्स्ट्रा स्पेस मिलियल आहे त हाली सॼो सिस्टम किचन जो उते कढी रखियो अथऊं ऐं ॾाढो प्यारो माशाल्लाह ॾाढो प्यारो घर सॼो जेको आहे रेनोवेट करायो अथई हे अदी ऐं अदा जेके मुंहिंजा ॾिसण वारा आहियो हे मुंहिंजो भेणियो आहे नंढो नंढो जेको महिमान थियो आहे असांजे हाणे हिन महिल असां पंहिंजे भाउ ॾे आहियूं मुंहिंजो सिकीला जो पुटु वॾो वारो इस्लामाबाद आहे हिन करे हिन जो ई ज़िक्र घणो हूंदो आहे ऐं मूंखे ॿुधायो तव्हां मां कोई अचणु चाहे थो मुंहिंजे ब्लॉग में हीअ मुंहिंजी प्यारी शहज़ादी भाइटी ऐं तोखे अलाह आहे या तोखे इजाज़त न मिलंदी हलो ठीकु आहे ऐं हे आहे मुंहिंजो भाइटियो हेलो ऐं हीअ मुंहिंजी नंढी शहज़ादी वालेकुम अस्सलाम असां सभु वञूं था हाणे वापसि साम्हूं हे कॉर्नर वारो प्लांट्स वारो मुंहिंजे भाउ जो घर आहे सो घर था वञूं असां ऐं मां हिते ई हिन साम्हूं वारी बिल्डिंग में रही चुकी आहियां 1 साल जे लाइ पर हाणे बसि मिनी मैग्नेट्स थे ना ना माइलस्टोन हे चौराहो आहे बिलावल हाउस जे साम्हूं माइलस्टोन तुंहिंजो फोन आहे मुंहिंजो आहे छा म्यूज़िक आहे हाँ तो वरी एॾो वेठी आहियां पर साइड चेंज आहे न हॉस्पिटल जो बोर्ड ही नज़र न आयो ख़ास जो बोर्ड अंदर लगा रहा ये कहिड़ी हॉस्पिटल साउथ सिटी साउथ सिटी हॉस्पिटल अम्मा को कैमरा के बे के चल रहा है न मां पाण झलींदमि कैमरा मुखा चल रहा है जो सामने व्यू में अच्छा हलो ॾिसूं था ए भरियो बेरी आइकन टावर हा बहरिया आइकन टावर जुल्मन जो दास्तान बेरिया बस अब अल्लाह की खबर असांखे अल्लाह की खबर पूरी जहान की खबर है हलो जहान की खबर साइड में वञो न हुनजे इर्द गिर्द ॻोठनि में तव्हां हा दा गुजरंगा अम्मा कराची रजिस्ट्री जेका सुप्रीम कोर्ट में रोज गुजरंगा इसलिए महीने घट में घट हिकु दफ़ो ये प्रोटेक्टर बीठा हूंदा आहिनि ॻोठनि जा माण्हू बेरिया असांजे हे अब्दुल्ला शाह गाजी है ना कराची ठा तो बेरिया आइकन टावर अब्दुल्ला शाह गाजी मज़ार ये आइए
जेको हाणे सफ़ा ॿिए शिकिल में थी वियो आहे चेंज थी वियो आहे न उहो मेन रोड ॾाढो हूंदो हाणे परियों आहे न पोइ नवीन भाई जी ॻाल्हि इहा आहे जो हिते माण्हू जॾहिं मरमत कंदा न त अॻी जे सां कंदा हिकिड़ी टाइल टुटी पई त पंहिंजी मर्ज़ी जी काई बि टाइल हणी सघे हुन में हिकिड़ो माण्हुनि जो टच हूंदो हे आयो मलिक हिन हर को पंहिंजी अक़ीदे सां छो त ॻाल्हि इहा आहे जो तव्हां अब्दुल शाह ग़ज़ी मज़ाक हटाए त नथा सघो हाँ बिल्कुल पर पोइ मलिक रियाज़ कीअं चाहे त मुंहिंजी हेॾी ज़बरदस्त बिल्डिंग जे पासे में अहिड़ी हिकिड़ी पुराणे क़िस्म जी बिल्डिंग हुजे हुनजी नज़र में ख़राब हुन नज़र में ख़राब हाँ। हिन माना हो सिलसिलो कोन्हे हिन बिल्डिंग अच्छा असां हाणे वञूं था डिफेंस मामा जे घर बल्कि मां घुमायो हा सुगन पहिरों दफ़ो सां ए कहिड़ो फेज़ आहे तारिक कहिड़ो फेज़ आहे कहिड़ो ख़याबान आहे ख़याबान शमशीर ख़याबान शमशीर ऐं सां हिकु दफ़ो फेज़ अलाए कहिड़ो ख़याबान बुखारी पहिरियों पहिरों दफ़ो हली ख़याबान मुस्लिम खां पहिरों मां तव्हांखे पंहिंजे मामा सां थी मिलण आहियां मां जीअं तव्हांखे चयो त जॾहिं का बिल्डिंग ठहंदी आहे त हुन में इलाही सारा कारीगर कमु कंदा आहिनि सो हीअ जेको मुंहिंजो आहे हाल हाज़िर जंहिंखां तव्हां एॾो इम्प्रेस था थियो त उन में जिन माण्हुनि जी महिनतूं शामिलु आहिनि बुनियादनि में उन्हनि मां हिकिड़ो मुंहिंजो मामा बि आहे जेको मूंखे कराची वठी आयो मूंखे पहिरीं जॉब वठी ॾिनई मूंखे कॉन्फिडेंस ॾिनई मां ॻाल्हाईंदी हुअमि त रोई पवंदी हुअमि अॼु मां ॻाल्हायां थी मजमे में त उन हिमत ऐं उन हौसले में हिकिड़ो हथु इहो बि आहे मामा तव्हां पंहिंजे बारे में पाण ॿुधायो तव्हां पंहिंजी एजुकेशन ॿुधायो पंहिंजी जॉब ॿुधायो थोरो इंट्रोडक्शन ॾियो पंहिंजी मां 1965 खां वठी ट्रेनिंग कई आहे मर्चेंट नेवी जी ऐं 68 में जहाज़ जॉइन किया ऐं 78 में कैप्टन थी वियुमि ऐं हुन में कैप्टन रहिया कुझु वर्ष हुन खां पोइ वरी पंहिंजो गवर्नमेंट में जॉब कयो गवर्नमेंट जो पोस्ट एंड शिपिंग जो जेको आहे हेठि रहियो काफ़ी अर्से ताईं हुन में रिटायर थिया रिटायर थियण में ॿीहर वरी जहाज़ जॉइन कया 25 साल 7 साल जहाज़ ते रहियासीं उन खां पोइ रिटायर थी करे आया हाणे प्रोफेशनल कॉलेज आहे असांजे कॉलेज ऑफ मेडिकल स्टडीज़ उन जी मां प्रिंसिपल आहियां ऐं रवां दवा आहे कारोबार ज़िंदगी जी तरफ़ ऐं थोरो इहो ॿुधाइजो सभिनी खे त मां नंढे हूंदे कहिड़े क़िस्म जो ॿारु हूंदी हुअमि या मां तव्हांखे तंग कयो या नसरी तक कोन कयो नसरी जॾहिं ॼाई त उन वक़्तु हिन जे मथां मौत जा फ़रिश्ता अची विया ऐं तक़रीबन डेट थी वई असां पंहिंजो रोई पी करे पेटी करे वेही रहियासीं त भई हाणे वञी करे दफ़नाए अचोसि पोइ अलाए फज़ल साहब हिन खे भाकुर पाता पंहिंजी घर में ॾिनी बदल जी अगरि तोखे यादि तोखे त यादि मूंखे यादि अम्मा अम्मा खे यादि हूंदी। अम्मा असांजी अम्मा ऐं पोइ उहा गरमाइश जो की हिन खे मिली आहे उन मां ज़िंदह थी त अॼु हे ज़िंदह सलामत वेठी आहे मुंहिंजी अमर जेका आहे या हिन जी नानी हिनखे चवंदी न मुई न मुई अड़े हा मां इहो कॾहिं ज़िक्र करणु विसरी वई आहियां मूंखे यादि ई न हूंदो आहे मूंखे नंढे हूंदे न मुई बि चवंदा हुआ जेका न मरी वई बची पई बची सो उहा ॾींहं जॾहिं उहा ज़िंदह थी ॿीहर आई त हिन ई अमर मूंखे चयो त अमर खे चयोमांसि हिन जेके हाणे इहा मुंहिंजी धीउ आहे मूंखे ॾेई छॾ हुन चयो ठीकु आहे तुंहिंजे तरफ़ां असां पालियूं था ऐं आईंदे जॾहिं वॾी थिए तो संभाले सघे थो वठी वञा पाण पोइ वरी जॾहिं वॾी थी स्कूल में अची वई त असांखे वठी आयासीं पंहिंजे घर में 5 साल 10 साल बि असां सां रही ऐं पंहिंजो हुते पढ़ाई बि कयईं उस्ताद ॾिनी बि थी पारी थी ऐं वरी अलाए फज़ल आहे हिकिड़ो एॾो ॾींहुं थियो जो पंहिंजे ई साले सां हिन जी शादी थी मुंहिंजे साले सां तो ताहिर वफ़ाई सां उन खां पोइ ॿार ज़िंदगी रवा दवा अलाह शुक्र आहे ऐं पंहिंजो सुठी मंज़िल तय कई आहे आईंदे बि अलाह सां हिननि खे ख़ुशि रखे असांजी दुआऊं थैंक यू सो मच भला हिकिड़ो पंज थियण वारा आहिनि मामा जे घर मां असां मोकिलायूं था हाणे हितां सिधो वेंदासीं पंहिंजे घर हालांकि रश टाइम आहे ट्रैफिक बि ॾाढी हूंदी पर हाणे गाड़ी परे भी थी अलाए मुझे
असां हे वापसी जे सफ़र में आहियूं, वापसी जे रस्ते ते सलाम से जो खाता बना मेन क्लिफ्टन रोड। ॾिसां थी हाणे कीअं थो थिए तव्हां सफ़ा आउट ऑफ वे वेठा आहियो न असांजे माना हुनखे निकितो न हुजे कोशिशि कंदासीं वरी वापसि असां अंडरपास मां वेंदासीं। मतलब उहे हुनखे काउंटर ते जेको आहे मैच फाइनल हुयो फीफा जो। हा अब असां 9 ॼणा हा 9 ॼणा त 9 इलाही मुश्किल आहे इन लिहाज़ सां हूअं त हाणे ईअं न आहे बहिरे में तव्हां अंदरि टावर ते वञी हे आहे ग्लास टावर्स, मुंहिंजी फेवरेट जेका शॉपिंग सेंटर, फैब्रिक ऐं पोलिएस्टर ऐं अहिड़े क़िस्म जी शयुनि जे लाइ बेडिंग। PSO जी बिल्डिंग आहे। कंहिं ज़माने में तारिक हिते इंटर्नशिप करणु आयो त इहो मूंखे इहा बिल्डिंग बि ॾाढी वणंदी आहे। तारिक हिते अॻियां लाइब्रेरी आहे न? आमी राइट साइड हा त इहो ईअं थी सघे त थोरो स्लो कजांइ। गुजरात में जंडल तो आली एडो बजट कोने तो माता हे ॾिस हिन में भितियुनि ते कमु केॾो हसीन थियल आहे। जनरल गुजरात को हा हे ॾिस बेंचिस पयूं थी, हे लाइब्रेरी जे लाइ स्ट्रीट लाइब्रेरी आहे हीअ। हा ऐं ॾाढो सुहिणो सेटअप ऐं बेंचिस आहिनि हिते ऐं वेही कोई बि पढ़ी सघे थो ऐं कोई बि बुक्स बि हिते ॾेई सघे थो। मूंखे इहो कॉन्सेप्ट एॾो थो वणे, जंहिंजी हद न आहे। ऐं रीडिंग जेको आहे घटि पई थींदी वञे असांजे मुआशिरे मां रीडिंग जी आदत, पर पोइ बि मां मूंखे ख़बर आहे त के दीवाना आहिनि ऐं किताब ॾाढा महांगा आहिनि, शौक़ीन माण्हू वठी नथा सघनि, त इहो हिकिड़ो सुठो कमु आहे त आराम सां हितां वेही उहे पढ़ी था सघनि। होटल महराण इलाही पुराणो होटल आहे कराची जो। शूटिंग करण हर 6 महीने मतलब पूरो 5000 रुपए जो पैकेज है। ठीक है हाणे 6 महीना पे रूम 6 महीना हसीन कराची, हसीन। लेकिन होटल जो नालो छा आहे? रीजेंट। ऐं कंहिं ज़माने में इहो ताजमहल होटल हूंदो हुओ, हाणे जो नालो रीजेंट होटल, रीजेंट प्लाज़ा। 7:30 थिया आहिनि ऐं असां ॿाहिरां वापसि आयासीं सांझी जी नमाज़ सां। सांझी जी नमाज़ घर अची पढ़ीसीं। 3 पहिरीं जी नमाज़ मामा जे घर में पढ़ी उतां निकितासीं। ऐं मां अॼु जी ॻाल्हि ऐं अॼु जी टिप नथी ऐड कयां छो त व्लॉग ऑलरेडी ॾाढो वॾो थी वियो आहे। ऐं जेकॾहिं तव्हां पूरी वीडियो न ॾिठी आहे त प्लीज़ पूरी ॾिसिजो। रोड रस्तनि में बि असां ॻाल्हाईंदा, कचहरियूं कंदा, का मालूमात ॾींदा गुज़रिया आहियूं। ऐं मामा जेको मुंहिंजे नंढे हूंदे जो वाक़ियो ॿुधायो त जॾहिं मां पैदा थी हुयमि त ऑलमोस्ट मरी चुकी हुयमि, माना बिल्कुलु नंढो ॿारु, अलाए कुझु ॾींहंनि जी हुयमि। त मामा जेको मूंखे फस्ट एड ॾिनी हुई ऐं जेको हथरादू साह खणाइबो आहे उहो खणायो हुई ऐं उन बसि ज़िंदगी हुई त मां बची वियमि। उनखां मां उन्हनि सां गॾु 4 साल मां रही हुयसि। मामा 8-10 साल पियो चयो, उनखे यादि न रहियो आहे। 4 साल मां उन्हनि सां रही हुयमि। पोइ मुंहिंजी शादी करायूं और मामा जे साले सां, ऐं माइट बि आहिनि उहो बि असांजा। त उनखां पोइ मां हिननि जो उहो घरु छॾियो। अॼु ॾींहं ताईं कॾहिं कॾहिं वञणु थिए थो। हाणे मामा इलाही पोड़ो थी वियो आहे। मामा हिकिड़ो एतिरो त लाइक़ु ऐं क़ाबिल इंसानु आहे।
जॾहिं पढ़ंदो हो पाण कैडेट हुयो चिटागांग जी कंहिं यूनिवर्सिटी में पढ़ंदो, मशरक़ी पाकिस्तान हो तॾहिं, मामा ढाका चिटागांग मुंहिंजे ख़्याल में, त बहरहाल बांग्लादेश जेको हाणे आहे उन महिल मशरक़ी पाकिस्तान हो, उन मां उते पढ़ियो। ऐं मामा जॾहिं उतां छॾे बि आयो त मामा जा ठाहियल नोट्स उते एकेडमी में पढ़ाया वेंदा हुआ। एतिरो क़ाबिल इंसान आहे जंहिंजी हद न आहे, सेल्फ मेड माण्हू ऐं आइडियल आहे मुंहिंजो हमेशह। सो बसि इहो जेको बि अॼु मां तव्हां सां शेयर कयो आहे, भाउ जे घर वियासीं, मामा जे घर वियासीं, हिकु शहर में रहूं था पर हर को मसरूफ़ आहे। हाणे बि रिटायरमेंट खां पोइ बि मामा उन नॉटिकल कॉलेज जो जेको आहे प्रिंसिपल आहे, मेरिट ते माशाल्लाह, अल्हम्दुलिल्लाह। सो इहे हाल अहिवाल आहिनि। अॼु जो व्लॉग इलाही वॾो थी वियो आहे, इन करे कुझु बि ॿियो ऐड नथी कयां। मोकिलायूं था, ख़ुशि जो आबाद जो मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार ऐं दुआऊं। ज़िंदगी रही त इनशाला सुभाणे जेको आहे व्लॉग नंबर 100 हूंदो सुभाणे, सेंचुरी, उन में शायदि अलाए अहिड़ो कुझु हुजे या न हुजे। अॼु जो एडवेंचर थोरो घणो थी वियो। सो इनशाला सुभाणे मिलंदासीं। अल्लाह भाई।